खैरापुर नाथन शाह जे नामूर शख्सियत लेखक ऐं बहलोल उस्ताद बख्त हुसैन बुर्लो रिटायर थी वियो। बॉयज़ हाई स्कूल में शानदार तक़रीब मुनक़िद कयो वियो। मुख़्तलिफ़ सब्जेक्टनि ते महारत रखंदड़ सीनियर उस्ताद बख्त हुसैन बुर्लो तालीम खाते में पंहिंजी मुलाज़मत जा 60 साल मुकम्मल करे वरिता। उन हवाले सां बॉयज़ हाई स्कूल खैरापुर नाथन शाह में हिकु परवकार तक़रीब जो बंदोबस्त कयो वियो, जंहिंमें हेड मास्टर अकबर मेमण, FA अब्दुल रज़ाक बबर गस्टा तालका, मोहम्मद मूसी गाढ़ी, गुलाम मुस्तफ़ा चन्ना, राशिद अली आराई, इश्तियाक गाढ़ी ऐं ॿियनि उस्तादनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब दौरान सीनियर उस्ताद बख्त हुसैन बुर्लो खे अजरक ऐं टोपी जा तोहफ़ा ॾिना विया। उन मौक़े ते हेड मास्टर अकबर मेमण ऐं ॿियनि उस्तादनि ख़िताब कंदे चयो त बख्त हुसैन बुर्लो पंहिंजी हयातीअ जो ॻिचु हिसो तालीम जी भलाई लाइ वक़्फ़ करे छॾियो आहे, जंहिं ते असांखे सलाम पेश कयूं था। हुननि वधीक चयो त बख्त हुसैन बुर्लो जिन शागिर्दनि खे तालीम ॾिनी तिन मां अक्सर हिन वक़्तु आला उहिदनि ते फ़ाइज़ आहिनि, जॾहिं त रिटायर थींदड़ सीनियर उस्ताद बख्त हुसैन बुर्लो चयो त तालीम इंसान जी टीं अखि आहे, जंहिंसां असांखे शऊर मिले थो, जंहिंसां असां हक़ीक़ी इंसान बणिजूं था। तालीम जी भलाई लाइ जेतिरो कमु कजे उहो घटि हूंदो। हुन चयो त मां अप्रैल 1992 ईस्वी में तालीम खाते जो हिसो बणियसि ऐं मूंखे इंतिहाई फ़ख़्रु आहे त मां हिकु उस्ताद आहियां। हुननि नौजवाननि खे पैगाम ॾींदे चयो त पढ़ो, सिखो ऐं सेखारियो, जंहिंसां अव्हांजी ऐं ॿियनि जी ज़िंदगी आसान थींदी। तालीम ई वाहिद रस्तो आहे जंहिंसां इंसान जी ज़िंदगीअ मां ऊंधा जो ख़ात्मो आणे सघिजे थो। बरकत अली चांडियो, न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ खैरापुर नाथन शाह।